इते मूंखे ॿुधाईं त सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह कैंपस में बाहि लॻी वई। इतला बावजूद फायर ब्रिगेड इंतजामिया वक़्त ते न पहुती। यूनिवर्सिटी इंतजामिया हेस्को मलदारनि सां राब्तो करे बिजली बंद कराए छॾी। मुलाज़िमनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह कैंपस में बाहि लॻी वई आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड इंतजामिया वक़्त ते न पहुती। यूनिवर्सिटी इंतजामिया हेस्को मलदारनि सां राब्तो करे बिजली बंद कराए छॾी आहे। मुलाज़िमनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो बि आणे वरितो आहे। सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह कैंपस में बाहि लॻी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मुस्तकीम समो खां। जी मुस्तकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मुस्तकीम, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त इन हवाले सां राब्तो करे तफ़सील मालूम करे सघूं। अव्हांखे ॿुधायूं पिया त सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह कैंपस में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड इंतजामिया वक़्त ते न पहुती। यूनिवर्सिटी इंतजामिया हिस्को मलदारनि सां राब्तो करे बिजली बंद कराए छॾी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मुस्तकीम समो खां। जी मुस्तकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि बाहि वाक़िए जा? जी आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको अॼु सुबुह जीअं ई सूफ़ी यूनिवर्सिटी जेका भिटशाह में क़ाइमु आहे उहा जीअं ई खुली त उन खां कुझु देरि पहिरीं जेको बिजली लोड शेडिंग खां पोइ जीअं लाइट आई त उनखे जेको हुते शॉर्ट सर्किट आहे जेको हुन मेन जेको आहे यूनिवर्सिटी जो हुन में ओचितो बाहि लॻी वई। जेका बाहि लॻण खां पोइ जेको ॾिसंदे उहा जेको सॼी तक़रीबन यूनिवर्सिटी जे कमरनि खे कवर करे वई ऐं शोलनि में तब्दील थी वई। उन खां पोइ जेके हुते स्टूडेंट आयल हुआ, जेके छोकिरियूं ऐं छोकिरा आयल हुआ स्टूडेंट, उन्हनि में बि जेको रियूं पइजी वयूं, केकूं पइजी वयूं। जंहिंखां पोइ जेको उन्हनि फौरी तौर फायर ब्रिगेड हालांकि जेको इतला कयो, पर उहा फायर ब्रिगेड हालां जेको न पहुती वक़्त ते। जंहिंखां पोइ हुन यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया जेका आहे हुन भिटशाह वापडा सां जेको राब्तो कयो, हुन खां पोइ बिजली सॼे शहर बंदि कराइण खां पोइ जेको बाहि लॻल ते जेको ज़ाब्तो आंदो वियो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां न कुझु ॾींहं पहिरियां जेको भिटशाह बुगिया मेले में बाहि जो वाक़ियो डेकोरेशन जे दुकान में ऐं उते बि फायर ब्रिगेड न पहुती हुई। जंहिंखां पोइ हुन काफ़ी नुक़सानु थियो हो। ऐं भिटशाह में जेको बाहि लॻण जा वाक़िया तक़रीबन 1 महीने में टियों वाक़ियो आहे। जी ठीकु आहे, अव्हांजी महिरबानी मुस्तकीम अपडेट करण जे लाइ।